कंडियारो मां ख़बर ॾींदड़ कंडियारो भरिसां ॻोठ बहादुर मंगरियो जी रहवासी शुमाइला मंगरियो पंहिंजे मुड़ुस मोहसिन मंगरियो सां गॾु भाइरनि ऐं पुफाट जी ज़्यादतियुनि ख़िलाफ़ नेशनल प्रेस क्लब अॻियां एहतिजाज कयो। उन मौक़े ते नारी शुमाइला दाईंदे चयो त 6 साल अॻु मोहसिन मंगरियो सां शादी कई हुई, जंहिं मां केस 2 ॿारनि जो औलाद आहे। हाणे मुंहिंजे भाइरनि शाकिर, ख़ालिद, पुफाट वहीद मंगरियो ज़बरदस्ती तलाक ॾियारणु चाहिनि था। मुंहिंजे मुड़ुस खां संग घुरी रहिया आहिनि। हिन इल्ज़ाम हयो त कुझु वक़्तु अॻु मुंहिंजी माउ नूर खे पिणु क़त्ल करायो वियो हो। रोज़ानो असांजे घर ते हमला करे हरासा कयो पियो वञे, जंहिं करे ज़िंदगी ख़तरे में आहे। ख़ौफ़ सबबि हू घरां खां बेघर थी विया आहिनि। मुंहिंजे मुड़ुस ऐं ॾेरनि खे जान जो ख़तरो आहे। मूंखे तलाक ॾियारण लाइ ज़ोर ॾेई रहिया आहिनि। मुंहिंजी ज़िंदगी बर्बाद कई पई वञे। हिन चीफ जस्टिस सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान IG सिंध समेत वस वारनि खां मुतालबो कयो त धमकियूं ॾींदड़ भाइरनि पुफाट ख़िलाफ़ सख़्त क़दम खणी तहफ़ुज़ फ़राहम कयो वञे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।